आम पढ़ंदड़ अफ़सानो कलीम बुट। अॼु पाण वारो फ़क़ीरो मूं वटि आयो त मथे ते ॿटरी चतियूं लॻल हुअसि। मूं फ़क़ीरे खे हैरानीअ मां ॾिसंदे पुछो, फ़क़ीरा ही छा थियो? किथे तूं हिन ॾुखे वक़्त में PTI जी हिमायत जो ऐलान त न करे विधो आहे? फ़क़ीरे वॾा साह खणंदे चयो, न यार वाइड़ा, पंहिंजो सियासत सां छा वञे। मूं वेतर हैरानी मां पुछियोमांसि, किथे संगत ग़लती में तोखे त फवाद चौधरी न सम्झी वही रही? हुन टिकण ते लॻल चतियनि खे हथु हणंदे चयो, न मिस्टर वाइड़ा, बिल्कुलु बि न। धणीअ जी बाझ सां मुंहिंजी टंगनि में अञा बि एतिरी सघ ऐं जिस्म में एतिरी फुर्ती आहे जो ख़तरो ॾिसी खिसकी वञा। मूं वेतर हैरानी मां पुछियोमांसि, पोइ ही पक ॿारनि तोखे ॿुढ़ो सम्झी उहो हशर कयो अथई? फ़क़ीरे मूंखे मौतमार नज़रनि सां ॾिसंदे चयो, मिस्टर वाइड़ा, चौक ते ॿ हमरा अदबी बहस करे रहिया हुआ। उहे हर अफ़साने खे रद्द करे रहिया हुआ। हुननि मूजिबि दोस्तोविस्की बेकार लेखक, मार्कीज़ खे कहिड़ी ख़बर त नाविल छा थींदो आहे, काम्यो ऐं सार्तर त अजाया पनाह भरिया वग़ैरह वग़ैरह, उन क़िस्म जो बहस। मूं हुन जी ॻाल्हि ॿुधी तजसुस मां चयो, पोइ? फ़क़ीरे जवाबु ॾींदे चयो, मूं उन्हनि खां पुछो त उहे छा कंदा आहिनि। जवाबु मिलियो, उहे आम पढ़ंदड़ आहिनि। मूं पुछो, उहे घणा पढ़ियल आहिनि? जवाबु मिलियो, ताज़ो इंटर जो पर्चो ॾेई ॿाहिरि निकिता आहिनि। 5 मां 3 सुवाल खेनि आया कोन थे, हिकिड़े खे नज़र अंदाज़ करे छॾियनि, जेको आयनि थे उहो अधु मस कयनि जो पेपर जो टाइम पूरो थी वियो। उहो ॿुधी मुंहिंजे वातां पाण मुरादो निकिरी वियो तव्हां जी त मां। जंहिंखां पोइ उन्हनि वात ॻाढ़नि आम पढ़ंदड़नि मुंहिंजी टिकण जो नक्शो ई फेरे छॾियो।